न्यूज़ सईदाबाद लॻे ॻोठ शहनशाह गुलाब ॻोठ जे मेमण बिरादरी जे ॻोठाणनि ग़ुलाम मुस्तफ़ा मेमण ऐं हुज़ूर बख़्श मेमण जी अॻवाणीअ में मीडिया जे अॻियां दाहूं ऐं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे त 17 फरवरी 2024 ते नामालूम फोरू हथियारनि जे ज़ोर ते मेमण बिरादरी जे 3 किरियाना दुकाननि तां अटकल 10 लख रुपयनि जी फुर करे दुकाननि जे अॻियां बीठल 2 अदद चिंची लोडर फुर कया हुआ। असां अहिड़ो इतलाउ न्यूज़ सईदाबाद पुलिस खे बर वक़्तु कयो हुयो, पर पुलिस फोरू ॻोल्हण में का बि दिलचस्पी न वरिती हुई। असां पंहिंजनि ज़रियनि सां फोरुनि जी ॻोल्हा करे 31 अक्टूबर 2024 ते न्यू सईदाबाद लॻ ॻोठ गाजी राहू में फुरथियल हिक चिंची लोडर ऐं लोडर ड्राइवर मुबारक राहू पुटु नूर मोहम्मद राहू खे हथ करे पुलिस खे इतलाउ कयो ऐं जवाबदार मुबारक राहू ऐं फुरथियल चिंची लोडर पुलिस जे हवाले कयो हो। पुलिस जवाबदार मुबारक राहू जे ख़िलाफ़ FIR दाख़िल करण बदिरां मक़ामी बासर शख़्सियत जे चवण ते आज़ादु करे छॾियो आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। ॻोठाणनि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, IG सिंध पुलिस, DIG पुलिस हैदराबाद ऐं SSP मटियारी खां मुतालबो कयो आहे त फुर जी वारदात में मुलविस मुबारक राहू ऐं ॿियनि ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ ॾियारियो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची